ये जगह तू मुझे दोड़ा देखाने दो नी इन्हनि जो असर मुझे कोन थींदी समझी कोन मैं तो कोन ड्रिजा फिर मुझी मंग है सुठो ही होती तो उन में अखियूं न विझो अंडरस्टैंड हाणे भला जान छॾ कीअं अचे मवालनि में फाथा हूं मता का भुल हो जाई तो मां प्रिया के छड़े नींदुसि नेवर कैन नॉट बी यार रखी छॾ रत जा दरिया वांदा दरिया समझी जो डंगन नंगन से जवान सिर भी ॾेई छॾींदा आहिनि जेकॾहिं बचू मवाली कुर्बान थी वियो त नो प्रॉब्लम रत जा दरिया केरु वाहींदो तूं या तुंहिंजो को यार दोस्त सुल्तान खान मां मवाली ज़रूर आहियां पर कायर ऐं बुज़दिल न आहियां अंडरस्टैंड कन खोले मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ प्रिया जो ख़्यालु दिलि मां कढी छॾ समझी जे न त पोइ मां तोखे न जान मां ई आउट करे छॾींदुसि प्रिया चाचे मलूक जी धी आहे ऐं मुंहिंजी सोट चाचे मलूक जी मर्ज़ी आहे कंहिंखे संग ॾे या न ॾे ॿीहर जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान ते प्रिया जो नालो आंदो अथई न ज़ुबान कढी कुतनि ऐं कावनि खे खाराईंदोसि तर तो तर डर हल डर तो डर हल तुंहिंजूं ये बहानेबाज़ियूं न हलंदियूं अचे सालार त मां उनखे सॼी हक़ीक़त करे थी ॿुधायां ॿियो तूं करे बि छा थी सघी मुंहिंजे मामलनि में टंग न हणाईंदी कर इहे बहानेबाज़ियूं मूंखे बि अचनि थियूं जेकॾहिं तूं सालार जी ज़ाल आहीं त मां बि सालार जी भेण आहियां इहे इल्ज़ाम तो ते बि लॻी सघनि था हाँ हिकु त चोरी मथां सीना ज़ोरी कुदा कम करी पाण वरी रहंदो मूंखे थी फासाई अचे सालार ॾिसूं त सालार कंहिंजी तो मञे तोखे जेकॾहिं हिन घर मां न कढायमि न त मां बि सालार जी ज़ाल न आहियां ॾिसूं था त हिन घर मां केरु थो निकिरे तूं या वरी मां सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।